अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां सीरिया एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस मां आहियां खलील फयाज़। अॼु बि हिकु नई वेबसाइट सां हाज़िर थिया आहियूं जंहिंमें तव्हां सिंधी में अल्फ़ाबेट, रंगनि जा नाला, पखियुनि जा नाला वग़ैरह जेके आहिनि उहे तव्हां सभु हुन ते मुख़्तलिफ़ पोएम्स जेके आहिनि उहे तव्हां ॾिसी सघंदव। ॿारनि पंहिंजनि खे जेको आहे तव्हां इहो वीडियोज़ ॾेखारे सघो था ऐं उन्हनि खे सुठे नमूने सां सिखिया ॾेई सघो था। सभ खां पहिरीं रिक्वेस्ट आहे त असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकॉन प्रेस कंदा, वीडियो लाइक कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। ही चैनल आहे सिंधी अबाणी ॿोली, ठीकु आहे। हिन चैनल में जेको आहे तव्हांखे मुख़्तलिफ़ प्लेलिस्ट मिलंदियूं ऐं उन्हनि प्लेलिस्ट जे अंदरि जेके आहिनि मुख़्तलिफ़ वीडियोज़ अवेलेबल आहिनि ऐं इन्हनि वीडियोज़ खे तव्हां ॾिसी करे तमामु सुठे नमूने सां पंहिंजे ॿारनि खे तयारु करे सघो था। जी मिसाल सिंधी बैत जी प्लेलिस्ट आहे। इन जे अंदरि तव्हां ॾिसंदव त में पढ़ंदा ईंदा आहियूं सिंधी Subscribe जा to जेके Saad Ali आवाज़ Official and press the bell icon for latest update. हिन चैनल जी महिनत खे सलाम पेश कजे थो, जीअं हिन एतिरी ज़बरदस्त महिनत कई आहे ऐं एप्रीसिएशन जे लाइ हिन चैनल खे पिणु सब्सक्राइब कंदा ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब वीडियो हिन में तव्हां अल्फ़ाबेट वग़ैरह जेके सिंधी जी आहे उहा तव्हां ॾिसी सघो था, पढ़ी सघो था। तमामु ज़बरदस्त महिनत कयल आहे चैनल ते ऐं बेसिक जेके ॿारनि जे लाइ उहा तमामु बहितरीनु शइ आहे। तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन ज़रूरु प्रेस कंदा, पंहिंजे कमेंट में राय ज़रूरु ॾींदा। हुन खां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो चैनल आहे जंहिंजो नालो आहे सिंध टुडे यूट्यूब चैनल आहे। हिन जे अंदरि बि हीउ चैनल हाणे स्टार्ट थियो आहे। 166 सब्सक्राइबर अथसि ऐं तमामु ज़बरदस्त कमु थियल आहे हिन चैनल ते। काफ़ी अहिड़ा लेसन्स आहिनि जेके असां ॿारनि खे सेखारींदा न आहियूं, जंहिंजे करे उहो ॿार जेको आहे सिखण खां रहिजी वेंदो आहे, पढ़ी न सघंदो आहे। हाणे जी मिसाल सिंधी अल्फ़ाबेट आहे, उन्हनि जी ज़ेर, ज़बर, पेश या टोटल जेके बि लेसन्स आहिनि उहे हिन चैनल जे अंदरि तव्हांखे मिलंदा। हाणे हीउ जेको लेसन नंबर 13 आहे सिंधी अल्फ़ाबेट जो, जंहिंमें पेश जो आवाज़ु पढ़णु यादि करणु सेखारियो वेंदो। ठीकु अब्दुलक आहे। आज़ाद तरफ़ां सभिनी खे भलीकार। अचो त 13 सबक़ में सिंधी अलबे जी पेश जा आवाज़ पढ़ूं। उ बु बु ईअं मुख़्तलिफ़ आवाज़ जेके आहिनि हिन चैनल ते भु सेखारिया वञनि था। इलाही सारा ॿिया लेसन तु जेके आहिनि उहे बि हिन जे अंदरि अचण वारा आहिनि काफ़ी, जिन खे तव्हां माना सिखी करे ऐं पंहिंजे ॿारनि खे ॾेई करे सेखारींदव त उहे इंशाल्लाह सुठो हिन मां सबक़ु हासिलु कंदा। हाणे ॾिसूं था हिन में सू हीअ आवाज़ आहिनि, सेवा पिशो सू, पू सेवा पिशो पो, ईअं माना मुख़्तलिफ़ जेके आवाज़ आहिनि उहे बि हिन चैनल ते तव्हां जू ॿारनि खे सेखारे सघो था। अॼु जी वीडियो लाइ एसि ताईं। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में हाज़िर थींदासीं ॿी कंहिं सुठे चैनल सां। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकॉन ज़रूरु प्रेस कंदा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।